फरीदाबाद वासी अलीगुल शेख वल्द जबा शेख संदसि घरवारी के 4 हथियारबंदनि शालकी खां रोके तशदुद करे 2019 मोटरसाइकिल सीडी मोबाइल फ़ोन ऐं 3000 रोक रक़म फर करे फ़रार थी विया। औरत फरीदाबाद शहर जे क़ुरान पाक घुमाए अखियुनि मां लुढ़क लाड़ी चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, हुन क़ुरान पाक जे वास्ते मोटरसाइकिल वापसि कई वञे। यादि रहे त माडू अस्पताल दवा वठण विया त फुरजी विया। एहतिजाज कंदड़ मुतालबो कंदे चयो त SSP दादू नोटिस वठे असांजो फुर थियल सामान वापसि कराए। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।